सेंटर ऑफ एक्सीलेंस इन आर्ट एंड डिज़ाइन मेहरान यूनिवर्सिटी में अमन जा मोती नाले 3 ॾींहनि वारी आलमी वाटर कलर कॉन्फ्रेंस शुरू थी वई आहे। कॉन्फ्रेंस जो इफ्तिताह सकाफ़त ऐं सियाहत खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, मेहरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर असलम मुकेली ऐं सेंटर ऑफ एक्सीलेंस जे डायरेक्टर डॉक्टर भाई खान शहर ॿियनि गॾियल तौर ते कयो। कॉन्फ्रेंस में 50 खां वधीक मुख़्तलिफ़ मुल्कनि जे आर्टिसन पारां तयारु कयल वाटर कलर पेंटिंग्स नुमाइश में लॻाई वियूं। नुमाइशी तक़रीब में अमेरिका, कैनेडा, रूस, अर्जेंटाइन ऐं ॿियनि मुल्कनि जे आर्टिसन शिरकत कई आहे। नुमाइश जी शुरूआत में ॿाहिरां आयल महिमाननि खे सकाफ़ती रंगनि नस्लनि जे मशहूर फनकार ताज मस्तानी जे आवाज़ में मौसीक़ी जे ख़ूबसूरत साज़नि सां भलीकार ख़ूबसूरत रंगनि सां भलीकार की वई, जंहिं ते परॾे मां आयल महिमाननि ख़ूब झूमिर खेॾी मज़ो माणियो। पाकिस्तान जो शायदि ई वाहिद अहिड़ो आर्ट एंड डिज़ाइन जो हिकु इवेंट आहे जंहिंमें एॾी वॾी इंटरनेशनल कम्यूनिटी अचे पार्टिसिपेट करे थी ऐं हिते सिंध जे लाइ असां लाइ वॾो ऑनर जी ॻाल्हि आहे त हीअ असांजे स्टूडेंट्स जेके आर्ट्स एंड डिज़ाइन में कमु कनि पिया इंट्रस्टेड आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी तमामु वॾी मोटिवेशन आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk